नावल हमोस्त जी असां ॿी क़िस्त शुरू करे रहिया आहियूं जेका तव्हां पहिरीं क़िस्त में तव्हां छॾियो। शाह इनायत सिंध जो मसीहा हो जंहिं चयो त ज़मीन अलाह जी आहे ऐं उन जो आहे जेको पाए थो, पर मसीहा सूलीअ ते लड़कंदो आहे ऐं शाह इनायत बि सूलीअ ते लड़कंदो। अची पेड़नि गाह फिराक जो थिया कणा कणे खां धार, कूंदर ई कुसंदो वञी तंहिं अलादीन अॻियां। नवाब हथ जो इशारो कयो, दिलि यकदमि बंदि थी वियो, चानणनि जो आवाज़ु संदि निड़ीअ में घुटिजी वियो ऐं तंबूअ में सांति छांइजी वई। नवाब अशरफिन जी गोथरी सावण ॾांहुं उछलाई, सावण गोथरी खणी चुमी अखियुनि सां लाती ऐं हथ ॿधी चयाईं, साईं जीअं दान मिले त हिकिड़ो अर्ज़ु कयां। चयो, साईं असां जो रवाजु आहे त असीं दोदे शहीद जे ॻाल्हि जी बख़्शिश न वठंदा आहियूं। उहो ॾींहुं असां लाइ मातम जो हूंदो आहे ऐं असीं कारियूं पगूं पाए दोदे शहीद जी ॻाल्हि खणंदा आहियूं। असां तोखे दोदे जे ॻाल्हि ॿुधाइण करे न पर हूअं ई बख़्शिश ॾिनी आहे। सावण सिजावल ख़ान ॾांहुं निहारियो, सिजावल ख़ान हिन खे इशारो कयो, सावण गोथरी क़बूल कई। सभु चारण उथी बीठा ऐं हथ ॿधी कंधु नवाए सलाम करे हिकु हिकु थी तंबूअ खां ॿाहिरि हलिया विया। तंबूअ में सांति छांइजी वई। ओचितो सांत में पाज़ेब छमकिया ऐं इनायती लंघियाणी अंदरि आई। हिन हथ ॿधी नवाब खे सलाम कयो ऐं कालीन ते वेही रही। इनायतीअ जो रंग कणकाऊं ऐं बदन मासीरो हो। संदसि बदन खे ॾिसी सारियुनि जी अहिड़ी पकल पोख ते यादि पई जंहिंमें अञा लाबारो न पियो हुजे। इनायतीअ हल्की खंकार करे निड़ी साफ़ कई, साज़नि सां खयां ऐं इनायतीअ बैत ॾिना। सर निसरिया पांद उतर लॻा आपरी, मूं तो कारण कांद सहसी सुखाऊं कयूं। सर लोहीड़ा गबिया कुसर निसरिया, तो कीअं विसरिया ढोलिया ॾींहं अचण जा। बैत ॿुधी सभिनी जे दिलि में उतर वाह घुलियो ऐं दर्द जा सर निसरिया। इनायतीअ काफ़ी शुरू कई, आयल करियां कीअं मुंहिंजो नींहुं पलियो न रहे। उॾो ही जीअं ॾुखड़ा चढ़िया चोटीअ सीअं, गूंदर मथां जिंदड़ी दरिया दिलियुनि जीअं मुंहिंजो नींहुं पलियो न रहे। काफ़ी पूरी थी त सभिनी जे दिलनि खे गूंदर जूं वलियूं वकोड़े वयूं ऐं ॾुखड़ा चोटीअ ताईं चढ़ी विया। नवाब हीरे जी मुंडी लाहे इनायतीअ खे ॾिनी ऐं अलीअ खां पुछाईं, हीउ कंहिंजो कलाम आहे? साईं, हिकिड़े सैयदज़ादे जो कलाम आहे। चवनि था त वैरागी आहे, जोगियुनि सामियुनि सां जबल झांगींदो थो वते, मखदूम मुइन वटि ठटे मींदो आहे। सैयदज़ादे जी शाइरीअ में केॾो न दर्द आहे। साईं हिकिड़ी मुग़ल शहज़ादीअ जे इश्क में शाइर थियो आहे। चवनि था त मुग़ल ज़ादीअ जे चीच ॾिसी मथि आशिक़ु थी पियो ऐं संदसि चीच झले चयाईं त जंहिंजी चीच सैयद जे हथ में तंहिंखे लहर न लोॾो। नवाब सोचियो त उहे बि कहिड़ा न ख़ुशनसीब इंसान आहिनि जेके चीच ॾिसी पिरीअ खे सुञाणे था वठनि। मां त सुहिणनि सुहिणनि चहिरनि जे झंग में उन चहिरे खे ॻोल्हींदो थो वतां जंहिंजा पार चोॾींहं जो चंडु ॾींदो आहे। सिजावल ख़ान इनायतीअ खे इशारो कयो, इनायती ॿाहिरि हली वई। नवाब ते अञा सैयदज़ादे जे कलाम जा खुमार हुआ। असां वॾनि वॾनि ॻाइणनि खां शाइरनि जो कलाम ॿुधो आहे, पर सैयदज़ादे जे कलाम जो अंदाज़ ई निरालो आहे। संदसि कलाम में सिंध जी सारी सूंहं ऐं सारा सूर झलकनि। असीं सैयदज़ादे सां मिलण था घुरूं। अव्हां जो हुकुम अखियुनि ते, पर साईं चवनि था त ख़ाक नशीं गदरी पोश आहे ऐं ठटे जे मखदूम मुइन खां सवाइ कंहिं सां न मिलंदो आहे। दरवेशीअ तां ॻाल्हि यादि पई। दरवेश शाह इनायत जो छा मामिलो आहे? शाह इनायत सूफ़ी दरवेश आहे। दरगाह जे ख़र्चप खे लाइ सरकार जेके ज़मीनूं खेसि इनायत कयूं आहिनि से बिना बटाईअ जे हारियुनि खे थो ॾिए। तरह जा हारी ज़मींदारनि खे छॾे शाह इनायत जूं ज़मीनूं था खेड़ीनि ऐं ज़मींदारनि खे हारी नथा मिलनि। उन करे बुलड़ीअ जा सैयद ऐं पली जा ज़मींदार दाही थिया आहिनि। असां ॿुधो आहे त शाह इनायत जी तहरीक सियासी तहरीक आहे। सारंग, तुंहिंजो छा ख़्यालु आहे?
सरकार, मां शाह इनायत जे बारे में कुझु चई नथो सघां, पर इहा हक़ीक़त आहे त हर सियासी तहरीक मज़हब जे मोर्चे में वेही हलाई वेंदी आहे। मुख़्तियार सक़फ़ी जी तहरीक, महदवी तहरीकूं, सिखनि जी तहरीक ऐं उत्तर सिंध में कलोड़नि जी दरवेशीअ वारी तहरीक, इहे सभु तहरीकूं इक़्तिदार हासिलु करण जूं सियासी तहरीकूं हुयूं जिन ते मज़हबी रंग चढ़ियल हो। मुंहिंजे ख़्याल में अहिड़ी क़िस्म जे कंहिं बि तहरीक खे वधण खां अॻु ख़तमु करणु घुरिजे। उन मामले में दीन छा थो चए? दीन सियासत जे ताबे आहे। इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु सियासत खे दीन जे ताबे करण ते घुरियो, उन करे शहीद थियो। नबी पंहिंजे दौर जे ग़लति बुनियादनि ते क़ाइमु थियल मुआशिरे जा बुनियाद कढी उन खे डाहे उन मां हिकु धोतल पोतल मुआशिरो ठाहींदो आहे। पर हर शइ पंहिंजे उबतड़ शइ जे वजूद सां क़ाइमु आहे। नबीअ जे क़ाइमु कयल मुआशिरे ऐं उन जे उबतड़ मुआशिरे में रुॻो तिर जेतिरी विथी हूंदी आहे, ऐं को यज़ीद उन तिर जेतिरी विथीअ खे ख़तमु करे मिल्कियत ऐं मलूकियत वारो मुआशिरो क़ाइमु कंदो आहे। इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु खां वठी शाह इनायत ताईं जेके बि यज़ीद जी मिल्कियत ऐं मलूकियत वारे मुआशिरे सां टकराया आहिनि, से ख़तमु थींदा आया आहिनि। असांजो मुआशिरो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ाइमु कयल मुआशिरे जे उबतड़ मिल्कियत ऐं मलूकियत वारो मुआशिरो आहे। ऐं जेकॾहिं शाह इनायत जी तहरीक इमाम हुसैन जी तहरीक आहे त पोइ असांखे फ़ैसिलो करणो पवंदो त असांजो मिल्कियत ऐं मलूकियत वारो मुआशिरो क़ाइमु रहे या शाह इनायत सूफ़ी। शाह इनायत जो नालो ॿुधी नवाब जे अखियुनि आॾो सूफ़ियुनि ऐं दरवेशनि जा टोला अची विया, जिन सिंध खां बंगाल ताईं ख़ानगाहूं ऐं मठ क़ाइमु कया। उन्हनि ख़ाक नशी गदरी पोश सूफ़ियुनि मुराक़बे वां मुंहुं मथे करे हम ओस्त जो नारो थे हयो त काइनात कंबी थिए वई ऐं सभु हेठायूं मथायूं हिकु थी थिए वयूं। जिन समा में आस्ता ख़ुरान रक़्स कंदे क़दम थे खयूं त संदुनि क़दम आसमान ते थिए पियो। सभु अरबी ऐं फ़ारसी दान हुआ, पर सभिनी मक़ामी ज़ुबान में मक़ामी मुहावरे में इंसानी हिक जहिड़ाई ऐं भाइपीअ जो प्रचार कयो ऐं बिरहण बणिजी अलाह सां इश्क़ कयाऊं। काजी महमूद दरियाणी, काजी काजन, हज़रत निजामुद्दीन औलिया, बू अली कलंदर, बहाउद्दीन बाजन, काजी महमूद, काजल डालूं करकरा सिरम सयो न जाए, जिन नैनन में भी बसे दूजा और न समाए। बू अली कलंदर, सजन सुखेरी जाएंगे नैन मरेंगे रोए, बदना ऐसी रीन करो भूर न कंदी हुए। बाबा फरीद शकरगंज, कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मास, कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मास, एदो नैन न खाइयो पिया मिलन के आस। अमीर खुसरो, ही ए मां रंग ही ऐसो पियो पायो। निजामुद्दीन औलिया, जग जियारियो मैं तो ऐसो रंग और न देखो रे, देश बदेश में तू ढूंढे फिरी हूँ तोरा रंग नहीं पायो है। निजामुद्दीन औलिया। अमीर खुसरो तां पूरे जूं तारूं छेड़े तारुनि जे इर्ताश मां निकिरंदड़ तिनक जो आवाज़, जेको परबंध जो चोथों अंग तन तना जे वरजाणे ऐं अंदरूनी तौर ब्रह्मा जो तसवर हो, तंहिंखे सूफ़ियुनि जे समा लाइ तलाना जो रूप ॾिनो। यार मन बिया बिया दर तनम तादेम, तानन ताना देम तोम ता नाना, मुंहिंजा पहिरीं अच अच मुंहिंजे तन में अच, छाकाणि त मां तुंहिंजो आहियां। बलबम रसीदा जानम तो प्याक ज़िंदा हानम, पस अज़ान कमन न मानम, बचाकार ख़वाही आमद। मुंहिंजो साह चपनि ते अची वियो, तूं अचु त जहिड़ो थी पवां, जॾहिं मां न हूंदुसि त पोइ तुंहिंजो अचणु कहिड़े कम जो। ठटे जे अली शिराज़ी ऐं शाह करीम बुलड़ीअ वारे जूं समाज जूं महफ़िलूं हिन सिंध गुजरात ऐं मारवाड़ में संत पंथी इस्माइली ॾिठा, जिन जे रहणी कहणी हिंदुनि जहिड़ी हुई ऐं गुप्ती ते सॼा हुआ।
जिन ॻोठ ॻोठ बस्ती बस्तीअ में अलाह जे हिकिड़ाई ऐं इश्क माण्हुनि जे हिक जहिड़ाई ऐं भाइपीअ जा इस्लामी भॼन ते ॻाया ऐं ज़ात पात वारे ब्राह्मण समाज जे धिकारियल इंसाननि जा टोला अची साणुनि शामिल थिए थिया। हाणे सिंध जा मुग़लनि जागीरदारनि ऐं ॾाढ जा मारियल हारी नारी कुड़मी कासबी टोलनि में झोक ॾांहुं ते विया जिते हिननि जो मसीहा हो। कहिड़ी ख़बर त मां बि तारीख़ जे जबर जो शिकार थियां ऐं झोक वारो मसीहा मुंहिंजे मथां मसलूब थिए। नवाब खे पंहिंजो पाण मां, पंहिंजे मसनद मां, बखमल जे लिबास मां, हीरनि जवाहरनि मां, संदुल हिना ऐं मुश्क जे ख़ुशबुनि मां इंसानी रत जी बूए अचण लॻी। हिन यकदमि जाम चपनि ते आंदो ऐं गीत ॾेई पी वियो। ज़बान चपनि ते फेरींदे हिन सारंग खां पुछियो, तुंहिंजो तसौफ़ जे बारे में छा ख़्यालु आहे?